खैरपुर में खबर ईंदड़ खैरपुर जो नौजवान सहाफ़ी आज न्यूज़ के कैमरामैन और रोज़ानी जंग जो रिपोर्टर खलील अहमद कटोर सा संदसि जी रिहाइशगाह खैरपुर में रिहाण रचाई वही। उन मौके ते डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर असरान अली दारे जो खिताब कंदे चयो तो खलील कटोर मज़लूम अवाम सा दुख सूर दर्द कलम वसीले निर्वार करे ऐवानन ताईं पहुंचाए तो जैसा मज़लूमन जे पोइवारी थिए थी। उन मौके ते नामियारे सहाफ़ी रोज़ानी ऐं इबादत जे चीफ एडिटर असद लाड़क चयो तो खलील कटोर लिखण ॼाणे तो खलील कटोर बलोच कौम सां लाॻापियल हुजण बावजूद बहादुरी सां पंहिंजे कलम जो सही इस्तेमाल करे रहियो आहे। आख़िर में खलील कटोर जे 25वीं जन्मॾींहं जो केक पिण काटियो वियो। उन मौके ते डॉक्टर अब्दुल जलील शहबाज मुगल ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।